पीपीएमए ने खورشيد शाह सुप्रीम कोर्ट में ज़मानत लाइ ॾिनल दरख़्वास्त वापस वठी छॾी। अदालत केस मोकिलाए छॾियो। वधीक असासन जे केस में नेब सखर तां गिरफ़्तार एमएनए खورشيد शाह सुप्रीम कोर्ट में ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई। अदालत खورشيد शाह तरफ़ां ज़मानत जी दरख़्वास्त वापस वठण जे बुनियाद ते मोकिलाईंदे सिंध हाई कोर्ट के महीने अंदर केस जो फ़ैसिलो करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत 3 ॾींहं बि नेब अमलदारनि खे छंड पटी। जस्टिस सरदार तारिक रिमार्क्स ॾींदे चयो त नेब मूजिब जांच जारी आहे ऐं ज़मनी रेफरेंस ईंदो। छा नेब ऑफिसर के मालूम आहे त ज़मनी रेफरेंस जो नतीजो छा हूंदो? जांच ऑफिसर अदालत के ॿुधायो त जांच मुकमल थी चुकी आहे। ज़मनी रेफरेंस जल्द दाख़िल थी वेंदो। जस्टिस सरदार तारिक पंहिंजे रेफरेंस में वधीक चयो त ज़मनी रेफरेंस जो मतिलबु आहे त फ़र्द जुर्म ॿीहर लागू थींदो। फ़र्द जुर्म ॿीहर लागू थियो त नए सिर ट्रायल थींदो। 2 सालनि खां पोइ नए सिर ट्रायल जो मतिलबु आहे हार्डशिप नुक़्ते ते ज़मानत पकी। लॻे थो नेब जवाबदारनि सां मिली भगत सां सभु कुझु करे थो। नेब जे इन्हनि क़दमनि जो मक़सदु जवाबदारनि खे फ़ाइदो पहुचाइणु आहे।